शहदाद कोट मां रिपोर्ट करे रहा ब्यूरो चीफ सनाउल्ला चांडियो पाकिस्तान तहरीक इंसाफ लाड़कानो डिवीज़न जे सीनियर नायब सदर मैडम नाहिद खावर जी मेज़बानी हेड इंसाफ हाउस शहदाद कोट में खातून अवल बुशरा बीबी हलीमा खान अजीमा खान जी रहाई क़ौमी असम्बली में लार्ज पार्टी बणजण ऐं काज़ी खान छुटकारे की खुशी में एक तकरीब के खिताब कंदे एडवोकेट असगर अली चांडियो चयो त तमाम जल्द इमरान खान बि आज़ाद थी मुल्क जो हक़ीक़ी वज़ीर आज़म बणजंदो। आइन जी बालादस्ती अदलिया की आज़ादी की छवीह कयल गैर कानूनी तरमीम के ख़ात्मे के लिए PTI जो पुरअमन एहतजाज जारी रहंदो। इमरान खान एक साल का वठी गैर कानूनी कैद में रही मुल्क और कौम की बका की जंग विड़े पियो। एडवोकेट असगर अली चांडियो वधीक चयो त मौजूदा जाली एक मिनट में ऐवान में खोड़ सारियों गैर कानूनी तरमीमूं करे 1973 वारी इतफ़ाक़ राय से ठहियल आइन की शक्ल ही तब्दील करे छड़ी है, जंहिंजो ईंदड़ वक़्त में एक वॾो नुक़सान थियणो आहे। मैडम नाहिद खावर साहिबा जी मेज़बानी हेठ आयल ज़िले अंबर शहदाद ज़िले उहदेदार कारकुन वर्कर टाइगर स्टेज समा मुझे आडो बैठल PTI जो हुसन अॼु सभिनि खे हिकु ख़ुशी जे मौक़े ते मां त ईअं चवंदुसि त मैडम नाहिद खावर साहिबा तव्हांखे सलाम हुजे त तव्हां पाकिस्तान जे अंदरि ख़ातून अवल बुशरा बीबी जी रिहाई जेका 9 महीननि खां वठी अडियाला जेल में बेगुनाह कैद हुई, अॼु उन खुशी गैर कानूनी तौर ते PTI खे दीवार सां लॻाइण जा पाकिस्तान तहरीक इंसाफ जंहिंखे पूरे पाकिस्तान